मिठी जी गड्डी भिट हिकु त तव्हां ॾिठी आहे, पर ही मिठी जी गड्डी भिट 2 आहे। असांखे हिते ॿारनि खे हू त पुराणियूं जाम टाइम थी वियो, इन जे करे घुमाई सघूं था। असीं आचार हिते बि वठी अचूं था। हीअ बि सुठी पिकनिक पॉइंट आहे, इन जे करे वठी अचूं था हितां। ॿियो शहर सॼो नज़ारो सॼो असीं ॾिसी सघूं था, इन जे करे वठी अचूं था। ॿारनि खे ॾेखारूं था हीउ नज़ारो, ॿार बि जाम ख़ुशि थियनि था। इन जी अञा ही रोड अभी ॾिसो पिया वारी जाम आहे, सफ़ाई रोड जी सफ़ाई थियणु खपे। जो गाॾी अॻियां जेको आहे जंपर, उतां मोटरसाइकिल अॻिते कोन था अची सघनि, इन जे करे बसि। ॿियो फर्स्ट क्लास आहे। सो ईअं आहे त चौधारी भिटूं आहिनि विच मंझि जहिड़ो कर हिकिड़े प्याले मंझि सॼो जेको आहे सो शहर पियल आहे। ऐं गड्डी नंबर 1 हू आहे, गड्डी नंबर 2 हींअर ई कमु हले पियो। ऐं हीउ बहितर कमु जेको आहे सो थींदो जे करे, छो जो हिते वरी भिटुनि जे हिसाब सां न गाह सावक जेका आहे सा, ऐं अॻे साल आयो हुउसि त हिते सावक वधीक हुई हुन खां। ऐं जेकॾहिं मतिलबु त हाणे हीउ कमु हिन जो थी वियो त हुन खां हीअ वधीक ख़ूबसूरत सावक जे हिसाब सां थींदी। हिते हीअ नज़ारा जेके आहिनि से हाणे कुदरती नज़ारा आहिनि। इन्हनि कुदरती नज़ारनि खे जेको आहे सो जेतिरो चइजे ओतिरो घटि आहे। भिट जी जेका राति जी बहितरीन आहे, ईअं ई गड्डी भिट 2 जो जेको ॾींहं जो मंज़र तमामु भला आहिनि। हीअ जेको सॼो पासो जेको आहे हू भिटनि जो आहे, ऐं भिटनि जो न खुटंदड़ जेको हिकिड़ो सिलसिलो आहे। ऐं हिन पासे जेकॾहिं पाण ॾिसूं था त इहो साॻियो मंज़र हिन पासे बि ॾिसण में अचे थो। ऐं हीअ जेको लुक आहे हीअ सॼो मिठी शहर जो आहे। मिठी जी मूं ॻाल्हि कई त राति जो ॾियाटनि जो ॾेख थी ॾिए, ॾींहं जो जेको असां उहो पताशनि जो ॾेख थी ॾिए, निबातनि जो ॾेख थी ॾिए। एॾो ख़ूबसूरत शहरु आहे, एॾा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं हींअर जेको आहे बहार जी मौसम आहे, ख़ासि करे हिते जो जेको रोइड़ो हुन में जेके से गुल आहिनि, त किरड़ बि जेके आहिनि से ककुरियल आहिनि, ॿूहनि ते बि जेका असां उहे ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं उनखां अलावा जेके हिते कंडी आहे उहा बि जेका असां हाणे सिंगर ते आहे। ऐं तमामु दिलकश जेको असां मंज़र आहिनि। थर हिकिड़े पासे त ॾुखनि जो देश जेको असां हुनखे पेश कयो थो वञे, पर मुंहिंजे ख़्याल में हुनखे हाणे बहितर जेको असां अञा बि जेको असां हुनखे हथी ॾेराए उन मसइलनि जे हल लाइ जेकॾहिं अहिड़ियूं पॉइंटूं आहिनि हिते, जेकॾहिं अञा बि हिनखे बहितर कजे। मुंहिंजे ख़्याल में हिन में अचड़े दर में जीअं पाणी जूं ढंढूं आहिनि, ओड़े क़िस्म जूं जेकॾहिं हिते पाणी जा जेकॾहिं आबशार या झीलूं वग़ैरह ढंढूं वग़ैरह जेकॾहिं लॻायूं वञनि, त मुंहिंजे ख़्याल में अञा बि जेका असां मंज़र कशी वधंदी। माण्हू जेको असांजा ॿियनि मुल्कनि में घुमणु वञनि था, हू पंहिंजे हिन मुल्क में पंहिंजा अहिड़ा ख़ूबसूरत जेको नज़ारा आहिनि उनखे ॾिसनि, पसंदि इंजॉय कनि। हीउ हिकिड़ो ख़ूबसूरत जेको मंज़र आहे। हिते जेकॾहिं अञा बि जेकॾहिं हिनखे सियाहत खे हथी मिलंदी त माण्हू खे रोज़गार जा वसीला खुलंदा, हिते जी जेका प्रॉपर्टी उनजी वैल्यू थींदी। ऐं हिते जा जेके पर थर में जेका निकिरंदड़ मैदनियात आहे उनजी बि मालिकी थियणु खपे। हाणे जीअं कोयले जी में बिजली तयारु थी आहे त बिजली डायरेक्ट फैसलाबाद वञे पई। हालांकि हिन मुक़ामी माण्हुनि जो पहिरियों हक़ आहे जेकॾहिं थर में सॼे खे पहिरीं बिजली ॾियनि हा, छो जो हीअ हिन मुल्क जो हिसो आहे। ऐं हिन थर जे माण्हुनि में इलाही सारियूं मुल्क ठाहिण जे हवाले सां क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। वक़्तनि ब वक़्तनि जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो त सभ खां मुतासिर माण्हू बि इहे थियनि था। त इन करे हिननि माण्हुनि जो पहिरियों हक़ हो त हिननि माण्हुनि जे जेके बि थर पारकर जा ॻोठ आहिनि, जेके भले ॾाहली में अचनि था या छाछरे में अचनि था, मिठी में अचनि था, इस्लामकोट में अचनि था, डीपले में अचनि था, जेके बि हिननि तालुकनि में या हिन जेके ज़िले में या डिवीज़न जा जेके ॻोठ आहिनि, हुननि में बिजली ऐं पाणी मिठे जूं जेकॾहिं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। उन सां गॾु बहितरीनु जेके से अस्पतालूं जी मिठी में खुलियल आहे, अहिड़ियूं जेके आहिनि से ॿियनि तालुकनि में बि खुलणु खपनि। ऐं उन सां गॾु तइलीम जे हवाले सां सुठा इदारा जुड़नि खपनि। जीअं हीउ हिकिड़ो थीम ॾिनी वई आहे त थर बदिलंदो पाकिस्तान, त मुंहिंजे ख़्याल में थर ज़रूरु बदिलबो। ऐं हिन थर में जेका असां अलाह सां हिन थर खे मैदनियात में, वणकारी में, हिनखे सरसब्ज़ी में, सभिनी में जेको असां मालामाल कयो आहे। पर थोरी जेकॾहिं थर वारा जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि या हिते जी जेके सियासी समाजी या मुखालिफ़ धुर जा जेके धड़ा आहिनि, उहे जेकॾहिं थोरी जेकॾहिं हिन थर जे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हिसे जो कमु कनि त मुंहिंजो ख़्यालु आहे त बिल्कुलु थर बदिलंदो ऐं
पाकिस्तान बि बदिलियो। जेको आहे गाॾी बिट नंबर 2 आहे, हीअ तमामु बहितरीनु हींअर कमु हले पियो हिनजो ऐं बहितरीनु ठहे पई ऐं हिते जा जेको नज़ारा तमामु बहितरीनु आहे। हींअर जो थर जा जेको ॾिसो हीअ कुंभट जा वण आहिनि ऐं जेके आहिनि भई माल वाल चरे पियो, तमामु बहितरीनु नज़ारा आहिनि ऐं ॾींहं जा आहिनि इहे। ऐं हीअ जेको आहे इहो इस्लामकोट खां जेको वञे त नंगर पार्क ॾांहुं रोड, इन जे बाईपास ते जेको हीअ गाॾी बिट नंबर 2 ठही आहे, हीअ तमामु बहितरीनु आहे। हू बि साम्हूं नज़र अचे पियो तव्हांखे गाॾी बिट जेको नंबर 13 आहे, हुन खां जेको 2 नंबर ठहे पई, हिन जो कमु अञा जारी आहे ऐं बहितरीनु ठहे पई।